रंजा हामी रंजा हामी रंजा हामी रंजा हामी खेनि छॾे ॾिनो। पुलिस हिन वक़्त ताईं फ़ौरन खे गिरफ़्तार नाहे करे सघी, जॾहिं त DSP नसीराबाद एट वॻण ऐं SHO वॻण हर रोज़ दिलासा ॾियनि था। हिन वक़्त पुलिस जी का बि रिट क़ाइमु नाहे। बदअमनी एतिरी त वधी वई आहे जो हितां जो अवाम गैर महफ़ूज़ बणिजी वियो आहे। माण्हुनि जे परेशानी जो अहसासु आहे, पर असां मजबूर थी एहतजाज कयो आहे, जॾहिं त इंडस हाईवे ते लॻल धरणे वारे हंधि DSP नसीर पर मुज़ाहिरीन खेसि धरणो ख़तमु करण खां ख़ुतो जवाबु ॾींदे खेसि चयो त अव्हां ऐं SHO वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में अमन अमान क़ाइमु कराइण में मुकमिल तौर नाकाम थी चुका आहियो। हाणे असां तव्हांजे ठलनि आसरनि ते यकीन न कंदासीं। हाणे SSP कंबर शदात कोट सदाम ख़ासकेली पाण धरणे वारे हंधि अचे, असांखे एतमाद में वठे ऐं असांजो फुरथियल समूरो सामान वापसि कराए फ़ौरन खे गिरफ़्तार करे त पोइ